नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे ताज़ातरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾिनालूं त सिंध पुलिस लॉकडाउन में वधीक सख़्ती करे छॾी आहे। सिंध पुलिस घरनि मां निकिरंदड़ शहरनि जी डेटा गॾु करण लाइ एप्स मुतारिफ़ कराए छॾियो आहे। एप्स में घरनि मां निकिरंदड़ शहरनि जा नाला, सुञाणप कार्ड ऐं घर मां निकिरण जो कारण लिखियो वेंदो। लॉकडाउन में वधीक सख़्ती। सिंध पुलिस घरनि मां निकिरंदड़ शहरनि जी डेटा गॾु करण लाइ एप्स मुतारिफ़ कराए छॾियो आहे। हिकु ॾींहुं में जेको शहरी 3 भेरा घर मां ॿाहिरि निकितो त खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे ताज़ातरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾिनालूं त सिंध पुलिस लॉकडाउन में वधीक सख़्ती करे छॾी आहे। सिंध पुलिस घरनि मां निकिरंदड़ शहरनि जी डेटा गॾु करण लाइ एप्स मुतारिफ़ कराए छॾियो आहे। एप्स में घरनि मां निकिरंदड़ शहरनि जा नाला, सुञाणप कार्ड ऐं घर मां निकिरण जो कारण लिखियो वेंदो। लॉकडाउन में वधीक सख़्ती। सिंध पुलिस घरनि मां निकिरंदड़ शहरनि जी डेटा गॾु करण लाइ एप्स मुतारिफ़ कराए छॾियो आहे। हिकु ॾींहुं में जेको शहरी 3 भेरा घर मां ॿाहिरि निकितो त खेनि गिरफ़्तार कयो वेंदो।